अज जेका हदीस सां पढ़ंदासीं उहा हदीस सैयदना अब्दुल्ला बिन अमर जी हदीस आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत कनि था, फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, रिज़ल्लाहि फ़ी रिज़ल वालिदैन व सख़तुल्लाहि फ़ी सख़तिल वालिदैन, कि अल्लाह ताला जी रज़ामंदी ऐं अल्लाह ताला जी ख़ुशी वालिदैन जी ख़ुशी में आहे। जे इंसान पंहिंजे माउ ऐं पीउ खे ख़ुशि रखंदो, पुरअमन रखंदो, परेशानियुनि खां बचाए रखंदो, अल्लाह ताला उन इंसान खां राज़ी थी वेंदो। व सख़तुल्लाहि फ़ी सख़तिल वालिदैन, ऐं जेको शख़्स पंहिंजे माउ पीउ खे तकलीफ़ ॾींदो, परेशान कंदो ज़हनी तौर ते, जिस्मानी तौर ते, उन माण्हू ते अल्लाह ताला सख़्त नाराज़ थींदो। दोस्तो, वालिदैन एतिरी वॾी नेमत आहे इन दुनिया में। अल्लाह ताला क़ुरान मजीद में जिथे पंहिंजे हक़ जो ज़िक्र फ़रमायो आहे, तौहीद जो ज़िक्र फ़रमायो आहे, उन सां गॾोगॾु वालिदैन जे हक़ जो, माउ ऐं पीउ जे हक़ जो ज़िक्र फ़रमायो आहे। इहो अहिड़ो अमल आहे, माउ ऐं पीउ सां भलाई करणु, उन्हनि जी ज़रूरतनि जो ख़्यालु रखणु, त अल्लाह ताला उफ़ खे बि बर्दाश्त कोन थो करे। क़ुरान मजीद में इरशाद फरमायो कि जॾहिं माउ पीउ तुंहिंजी मौजूदगी में बुज़ुर्गी में पहुची वञनि, फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा, उन्हनि खे उफ़ तक ॻाल्हाइण जी तोखे इजाज़त न आहे। ऐं हिकिड़ी हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमल खे हिजरत ऐं जिहाद जे बराबरि सवाब में क़रार ॾिनो, बल्कि बाज़ रिवायतुनि में इन खां अफ़ज़ल बि बयानु कयो आहे कि हिजरत ऐं जिहाद खां बि अफ़ज़ल अमल आहे। हिकिड़ो शख़्स रसूल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो, अची नबी पाक सल्लम खे चवणु लॻो कि अल्लाह जा रसूल, मां हिजरत जी अव्हां खां इजाज़त चाहियां थो ऐं अव्हां सां गॾु जिहाद जे रस्ते ते निकिरणु चाहियां थो। हाणे ॾिसो कि अहिड़ो जिहाद जेको रसूलुल्लाह सल्लम जी माइयत में रसूलुल्लाह सल्लम सां गॾु करे हलिजे, उन सफ़र में केॾो मुबारक सफ़र आहे। रसूलुल्लाह सल्लम उनखां इहो सुवालु पुछियो, पाण सल्लम उनखां सुवालु पुछियो त छा तुंहिंजे माउ ऐं पीउ मां को ज़िंदा आहे? चवणु लॻो, अल्लाह जा रसूल, हा आहे। पाण फरमायो कि फ़र्ज इला वालिदैका फ़अहसिन सुहबतहुमा, मोटी वञ पंहिंजे माउ पीउ वटि, उन्हनि जी वञी ख़िदमत कर, तुंहिंजी इहा ई हिजरत ऐं इहो ई जिहाद आहे तुंहिंजो। हाणे हिजरत जो सवाबु अवां ॾिसो एतिरो आहे त जेको माण्हू पंहिंजे पाण खे क़त्ल करे, ख़ुदकुशी करे, अल्लाह ताला उन माण्हू खे माफ़ न कंदो आहे। पर हिकिड़ी हदीस में ज़िक्र आहे त हिकिड़े शख़्स पंहिंजे पाण खे मारे वरितो त अल्लाह ताला जे हुज़ूर उनखे सॾियो वियो, त सॾे करे पोइ बाद में हिकु सहाबी उनखे ख़्वाब में ॾिठो, पुछियो त तोसां छा मामिलो थियो आहे? त फरमाइणु लॻो त ग़फ़रनी अल्लाहु, अल्लाह ताला मूंखे माफ़ करे छॾियो। छो माफ़ करे छॾियो? त मां पंहिंजो इलाइक़ो छॾे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ हिजरत जो रस्तो इख़्तियार कयो हो, इन वजह तां अल्लाह मूंखे माफ़ करे छॾियो। त मतिलबु हीअ आहे त हिजरत जे ख़ुदकुशी जेको एॾो वॾो जुर्म आहे, इन खे माफ़ कराए सघे थी त वालिदैन जो जेकी ख़िदमत आहे इन जे बराबरि आहे। वालिदैन जी ख़िदमत वॾे में वॾो जेको अॾो आहे, अल्लाह ताला जे नज़दीक उहा बख़्शराए छॾंदी। बल्कि हिकिड़ी हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो शख़्स हाज़िर थियो ऐं अची चवणु लॻो कि असबतु ज़म्बन अज़ीमन,
अल्लाह जा रसूल मां तमामु वॾो गुनाह कयो, यानी तसवुर खां वधीक मां बयानु नथो करे सघां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां इहो सुवालु कयो कि हल लक मिन यानी हुन ॾोह बयानु करे पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अर्ज़ु कई, अल्लाह जे रसूल मुंहिंजी तौबा थींदी, हाणे मुंहिंजी बख़्शिश थींदी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि हल लक मिन छा तुंहिंजी वालिदा ज़िंदा आहे? चवणु लॻो कि वालिदा ज़िंदा न आहे। तो पोइ फरमायो कि छा तुंहिंजी ख़ाला यानी वालिदा जी भेण ज़िंदा आहे? चई उहा ज़िंदा आहे। चई वञ उनजी ख़िदमत कर, तुंहिंजो गुनाह माफ़ थी वेंदो। यानी सम्झो कि वालिदा जी भेण जो बि एतिरो रुतबो आहे, जे वालिदा मौजूदु न हुजे उनजी ख़िदमत जो एतिरो रुतबो आहे त पंहिंजे इंसान खे वॾे में वॾो चए थो असबतु ज़ंबन अज़ीमन, मां तमामु वॾो गुनाह कयो आहे। त अल्लाह ताला इन जी बरकत सां इहे गुनाह जेके आहिनि माफ़ु करे छॾींदो आहे। ऐं मुसीबत केतिरी बि इंसान ते हुजे, केतिरी सख़्त खां सख़्तु हुजे, वालिदैन जी ख़िदमत इंसान खे उन मुसीबत मां कढंदी आहे। हिकिड़ी हदीस आहे सही बुखारी में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो कि अव्हां खां पहिरीं यानी बनी इसराइल में 3 माण्हू सख़्तु मींहुं हुयो, जबल नारो इलाइक़ो, हिकिड़ी जाइ ते वञी अहिड़ो फसिया त गार में लिकिया, मींहुं पियो त गार में लिकिया। गार में जॾहिं लिकिया त मथां हिकिड़ो तमामु वॾो पथर किरियो, गार जो रास्तो बंदि थी वियो। हाणे न क्रेन हुजे न का शइ टोड़ण लाइ अंदरि जेके आहिनि बंदि आहिनि। हाणे छा कयूं? बसि आसरो अल्लाह ताला जो। पोइ पाण में मशवरो कयूं त ईअं कयूं था त असां पंहिंजी ज़िंदगी में जेको सुठे में सुठो कमु कयो आहे उहो अल्लाह जे अॻियां पेश कयूं था ऐं उन अमल जो अल्लाह ताला खे वास्तो ॾेई गुज़ारिश कयूं था त अल्लाह ताला हिन पथर खे हटाए असांखे कढे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त हिकिड़ो शख़्स उथी करे चए थो, अल्लाह जे हुज़ूर दरख़्वास्त करे थो त ए अल्लाह, मुंहिंजा वालिदैन बुज़ुर्गी में हुया, वॾी उमिरि में हुया, मां ॿकरियुनि ते मुंहिंजो गुज़र बसर हुयो, नंढा नंढा मुंहिंजा ॿार हुया, मां छा कंदुसि जॾहिं ॿकरियूं काहे घर ईंदोसि त सभ खां पहिरीं खीर ॾोही करे पंहिंजे माउ ऐं पीउ खे पीआरींदुसि, पोइ मां वञी पंहिंजे ॿचड़नि खे ॾींदुसि। हिकिड़े ॾींहुं ईअं थियो त मूंखे देरि थी वई, मोटी आयुसि त वालिदैन ॿई जेका माउ ऐं पीउ ॿई जेके सुम्ही रहिया। हाणे चए मूंखे हया अचे त मां हिननि खे निंड बि कीअं फिटायां। ॿारड़ा रोइनि पिया खीर जे लाइ। चई मुंहिंजो इहो तरीक़ो हुयो त मां माउ पीउ खे खीर पीआरे बग़ैर पंहिंजे बचनि खे खीर न ॾींदो हुयुसि। चई पोइ मां उन्हनि जे खट वटि बीठो रहियुसि त राति गुज़री वई। जॾहिं सुबुह जो उथिया पोइ मां उन्हनि खे उहो खीर पीआरियो। पोइ मां पंहिंजे ॿारनि खे, चई ॿारड़ा रोइनि पिया पर मां जेको आहे उन्हनि खे खीर न ॾिनो जेसि ताईं मुंहिंजो माउ पीउ खीर न पी वठे। त पोइ उहो अमल पंहिंजो इहो ज़िक्र करे अल्लाह ताला खां दरख़्वास्त करे थो कि अल्लाह जे तूं इहो सम्झी थो त मां तुंहिंजी रिज़ा जी ख़ातिर इहो कमु कयो आहे त असांखे हिन मुसीबत मां कढ। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कि फनफरजत सख़रा, त इहो पथर जेको आहे गार जे मुंहं तां एतिरो हटी वियो त आसमान उन्हनि खे ॾिसण में पियो अचे, यानी कि हाणे रस्तो क़रीब आहे निकिरण जो। पोइ ॿियो शख़्स आयो, उन पंहिंजो अमल कयो, टिननि पंहिंजा पंहिंजा अमल बयानु कया, अल्लाह खां दुआ कई, अल्लाह ताला पूरो पथर हटाए छॾियो, निकिरी विया। त इहो वालिदैन जो जेको दोस्तो ख़िदमत आहे, इहा जेका आहे वॾी में वॾी मुसीबत में बि इंसान हुजे त इहा उते कमु ईंदी आहे। इहो वॾो अहसान आहे। हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान, अल्लाह ताला फरमाए थो त एहसान जो बदिलो एहसान करे अदा कंदा कयो। त जॾहिं माउ पीउ अव्हांखे नंढपण में पालियो आहे, अव्हांजी ख़्यालु रखी आहे, अव्हांजे ॾुख सुख में अव्हांजा साथ अव्हांखे सुम्हारियो आहे, पाण जाॻिया आहिनि, एतिरी अव्हांजे लाइ ख़िदमत कई अथव त हाणे इहो एहसान उन्हनि अव्हां ते कयो आहे त हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान, हाणे इन एहसान जो बदिलो त चुकायो। पूरो त नथा चुकाए सघूं पर जेतिरो वस में आहे, जेतिरो इंसानु करे सघे थो करे, त इहो सम्झो कि असांजी जन्नत जेका घर में आहे परे न आहे। हिकिड़ो साहबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो, जिहाद जी गुज़ारिश कई, मां वञणु चाहियां थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त वञी पंहिंजे वालिदा जे क़दमनि में वेही रह, सम्मल जन्ना, जन्नत उते आहे। त इहो असांखे असांजे इन मुआशिरे में जीअं त
ॿियूं ख़राबियूं अची वियूं आहिनि। इहा बि हिकिड़ी तमामु वॾी ख़राबी अची वई आहे त वालिदैन जी माण्हू इज़त नथा कनि, उन्हनि सां अदब सां नथा ॻाल्हाइनि, उन्हनि जो ख़्यालु नथा रखनि, उन्हनि जी ज़रूरतनि जो ख़्यालु कोन था रखनि, उन जी परेशानियुनि में उन्हनि जो साथ कोन था ॾियनि। त इहे जेके मामिलो आहे, इहो तर्ज़ अमल आहे, इहो एतिरो अज़ीम ऐं एतिरो सख़्तु ॾोह आहे। रसूलुल्लाह सल्लम खां पुछियो हिकिड़ो दफ़ो त वॾे में वॾो गुनाह कहिड़ो आहे शिरक खां पोइ? पाण सल्लम फरमायो कि माउ पीउ जी नाफ़रमानी। त इन जे लाइ वालिद जे बारे में अल्लाह जे नबी सल्लम हिकिड़ी हदीस में फरमायो त वालिद जेको आहे इहो जन्नत जो दरवाज़ो आहे, चाहियो था त इन दरवाज़े खे संभाले रखो ऐं चाहियो था त इन दरवाज़े खे टोड़े छॾियो। त मतिलबु इहे कि इन खे संभाले ख़िदमत कंदो, उनजो ख़्यालु कंदो त क़यामत वारे ॾींहुं जन्नत जे दरवाज़े में वञणु आसान थी वेंदो। ऐं जे इन जो ख़्यालु न कंदो, उनजी बेअदबी कंदो, उनजो लिहाज़ न रखंदो त क़यामत वारे ॾींहुं पोइ को दरवाज़ो अव्हांखे उतां गुज़रणु न ॾींदो जन्नत जे वञण जे लाइ। इन जे लाइ अल्लाह ताला खां दुआ घुरूं कि अल्लाह ताला जेको आहे असांखे पंहिंजे माउ पीउ जा हक़ अदा करणु, उन्हनि जी ख़िदमत करणु ऐं ॾुख सुख में उन्हनि जो साथ ॾियणु, उन्हनि जी ज़रूरत जो ख़्यालु रखणु, इन्हनि सभिनि जी अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए ताकि असांजी दुनिया बि बहितर थी वञे ऐं असांजी आख़िरत बि सुधरी वञे। अल्लाह ताला इन ते क़ादिर आहे। इन्नहु वलियु ज़ालिका वल क़ादिरु अलैहि। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।